कराची में साफ इन पारा कलम धड़न ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाखिल थियण खिलाफ मार्च बाद सिंध असेंबली आॾो धरणो खयो वियो। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सतर ते साफ इन हक़नि लाइ एहतजाज कयो वियो, जंहिंमें कराची, हैदराबाद, सखर, घोटकी, खैरपुर, बीरपुर माथेले, पन्नेआकिल, नौशेर फेरोज, शिकारपुर, लाड़कानी, मीरपुर, मोरे, दादू, जोही ऐं वाही पांधे समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे साफ इन शिरकत कई। साफ इन पारां प्रेस क्लब खां सिंध असेंबली तरफ़ मार्च कयो वियो त पुलिस खे आर्ट्स काउंसिल चौरंगी वटि रोके वरितो, जंहिं बाद साफ़ी रुकावटूं टोड़े सिंध असेंबली जे मुख्य गेट आॾो पहुता ऐं धरणो हणी वेही रहिया। साफ इन जे एहतजाज में मुख्य मुखालिफ धुर जे अॻवान फिरदौस शमीम नकवी, जीडीए अॻवान हसनैन मिर्ज़ा, नंद कुमार, शाहनवाज़ जदोन ऐं मोहम्मद अली अज़ीज़ पहुची स्थाननि बदी जो इज़हार कयो। एहतजाज कंदड़ साफ इन जो चयो हो त हक़ ऐं लिखण ते साफ इन मथां कूड़ा केस दाख़िल कया वञनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में साफ इन ते कूड़ा केस दाख़िल आहिनि। हुननि त सच जी ॻाल्हि करण ते साफ इन खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसायो वञे थो, जेको मज़हब जो अमल आहे। साफ इन मुतालबो कयो त कलम धड़नि ते दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे सदन तहफ़ुज़ लाइ अमली क़दम खया वञनि। हुन मौक़े ते इतलात खाते सूबाई वज़ीर सईद गनी एहतजाज में पहुची स्थाननि ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो।